मोरो रिपोर्ट वासिफ़ आज़ाद सोमरो। दादू वाबड़ा वारनि जे कारनामो शहर जे नजम कॉलोनी में 15 ॾींहं खां ट्रांसफार्मर सड़ियल ॼणाए लाथो वियो आहे। लाइनमैन पारां कॉलोनी वासियुनि खे ट्रांसफार्मर ठहाराइण लाइ चंदो वठण बावजूदि अञा ताईं नाहे लॻी सघियो। बिजली जा बिल भी अदा कयूं। सिपको अमले पारां बिल में लॻल डिटेक्शननि खे बि मुंहुं ॾियूं। असां ख़राब ॼाणाए ट्रांसफार्मर जी मरम्मत लाइ चंदो बि असां ॾियूं त पोइ अहिड़े बिजली असांजे कहिड़े कम जी। जॾहिं त काउंसलर रफ़ीक अहमद मीराणी ऐं ॿियनि बासड़नि जी घिटीअ जो कॾहिं बि ट्रांसफार्मर सड़े नथो। जेकर उन्हनि जे ट्रांसफार्मरनि खे को मसइलो अचे थो त 1 कलाक जे अंदरि मरम्मत थियो वञे। उन लाइ सिपको खे प्राइवेट कयो वञे त दादू शहर में सिपको अमलदारनि पारां गैर क़ानूनी तौर ते बिजली चोरी करण लाइ प्राइवेट माण्हू मुक़ररु करे छॾिया आहिनि, जेके हर घर खे 2 खां 3 ट्रांसफार्मरनि खां लाइनूं ॾेई महाना करोड़ रुपयनि जी बिजली चोरी कराए क़ौमी ख़ज़ाने खे लुटे रहिया आहिनि। शहर जे अक्सर इलाइक़नि जे थंभनि ते प्राइवेट माण्हू चढ़िया बीठा आहिनि, जिन सां गॾु सिपको अमलदारनि पिणु गॾु नज़र अची रहिया आहिनि। यादि रहे त कुझु सालनि अंदरि केतिरा ई प्राइवेट लाइनमैन बिजलीअ जे पोलनि तां करंट लॻण सबबि फ़ौत थी चुका आहिनि। पाड़े वारा